जिला दादू के सैलाब मुतासरा देहाती इलाकों में इंसानी जिंदगी सर्दियों की वजह से परेशानी में मुब्तला हो चुके हैं। सैलाब को एक साल गुजरने के बावजूद भी घर सर्वे के पैसे ना मिल सके। मुतासरीन अपने बच्चों के साथ सख्त सर्दी में खुले आसमान तले जिंदगी गुजारने पर मजबूर हैं। मुतासरीन ने वश टीवी न्यूज़ से बात करते हुए कहा कि असांखे पैसा अञा ताणी कोन बोर्ड मुतासिर खे मिलिया आहिनि। सी में मरूं था, एनजीओ वारनि खे बि चऊं था, सभिनी खे पैसा मिलनि था, असांखे छो नथा मिलनि? असां सी में नंढड़ा बचड़ा मरनि था। तो महिरबानी कयो वञे, असांखे पैसा इहे जल्द मिली वञनि। घर सर्वे वारा जेके पैसा आहिनि 75,000 असांखे मिले त असां अझो अॾरायूं। हाणे मलेरिया बि खाई वियो आहे, सी बि आहे, असां वञूं काॾे? कंहिंखे तव्हां ॾियूं? खुदा जे वास्ते असांजो कुझु अपील ॿुधो। असांखे घर में सर्वे जा पैसा नथा ॾिना वञनि, छो भला असांखे ग़रीब यतीम पखनि में वेठा आहियूं, हुन में सीउ मारे छॾियो आहे। महिरबानी करे ॾियो, असां ॿी सूरत में इंड सां बंदि कंदासीं। असां कहिड़ो ॾोह कयो आहे? यतीम पखनि में वेठा आहियूं, नंढड़ा ॿार बीमार लॻा पिया आहिनि, तव्हां पैसा नथा ॾियो। असां तव्हांखे कहिड़ो ॾोह कयो आहे? साल गुज़री वियो आहे, विच ते उहो कुझु बि मालिकी न थियो आहे। असांजे घर सर्वे जा अञा ताईं पैसा न आहिनि मिलिया। साल सॼो फिरण ते आहे। ग़रीब माण्हू मिसकीन वेठा आहिनि पखनि में, जीअं त घर सर्वे जा पैसा जारी कया वञनि। इनका मजीद कहना था कि टीआरडीपी की जानिब से घर सर्वे भी मुकम्मल हो चुका है, मगर गवर्नमेंट की नाअहली की वजह से सैलाब मुतासिरीन को घर सर्वे के पैसे ताहाल न मिल सके। इन्होंने आला अख्तियारों से मुतालबा किया है कि घर सर्वे के पैसे जल्द देकर इलाका मकीनों की बेचैनी ख़त्म की जाए। कैमरामैन अमन सिंधी के साथ अब्दुल हमीद, वश टीवी न्यूज़, दादू।